दोस्तों अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों अज असां मौजू खणी आयासीं अनपढ़ियल ऐं पढ़ियल नौजवान ते ॻाल्हाईंदासीं। जेके पढ़ियल नौजवान ख़ुदकशी कंदा आहिनि उन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं। जीअं पढ़णु हूंदे बि तइलीम हूंदे बि उहे मुआशरे जे हालातनि सां मुंहुं नथा ॾेई सघनि ऐं ख़ुदकशी करे था वेहनि। उन ते असां अॼु ही माना वीडियो ठाहे तव्हां ताईं मोकिलियूं था। दोस्तों जो अनपढ़ियल ज़ाहिरी तरह सां ॾिठो वञे अनपढ़ियल जो माण्हू हूंदो आहे उहो उन में हिम्मत जुर्रत ऐं जोश जज़्बो ऐं तमामु घणी माना सलाहियत वॾी सलाहियत हूंदी आहे हालातनि सां मुक़ाबले करण जी। हू ॾुख बुख में अनाट में गोश्त न हुजे मच्छी न हुजे हू बसर खे मुको हणी उन बसर सां मानी खाई पंहिंजो गुज़ारो कंदो आहे। केॾी महिल लस्सी केॾी महिल साग सांभ खाई पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। हू ॿिए कंहिंखे मारणु पसंदि कंदो आहे अनपढ़ियल ऐं पाण खे न मारींदो आहे। ख़ासि करे अनपढ़ियल खां माण्हू हर को रिझंदो आहे त मथां धपु हणी कढे त मथां मारे छॾे। तंहिं करे उन सां ॻाल्हाइण में त एहतियात कबो आहे त उन सामान एतिरो न ॻाल्हाइजे छो त हू अनपढ़ियल आहे। हुन में माना ॿिए कंहिंखे मारण जो घणो जोश आहे ऐं पाण खे न मारींदो आहे ऐं हालातनि सां मुक़ाबले करण में बि हुन वटि वॾी सलाहियत आहे। अनपढ़ियल वटि कहिड़े बि हालातनि खे हू मुंहुं ॾेई सघे थो। हाणे अचो त थोरो पढ़ियल ते थोरो ॻाल्हायूं। दोस्तों जो हेतिरियूं डिग्रियूं हासिलु कनि था ग्रेजुएट थियनि था या हेतिरियूं डिग्रियूं हासिलु कनि था उन्हनि खे सिर्फ़ु तरबियत जी खोट आहे। हू किताबनि जे सबक़नि मुताबिक़ मास्तर उस्ताद उहे जेको माना प्रोफेसर सिर्फ़ु सबक़ पढ़ाइनि था उन्हनि ते नई सही तरबियत नथा ॾियनि। हिकु सबक़ पढ़ाए उन ते वरी तरबियत ऐं पंहिंजे तरफ़ां तरबियत ॾिबी त हुन में टैलेंट अची वेंदो। हू सलाहियतनि में हुन में सलाहियतूं अची वेंदियूं। हू कंहिं बि हालातनि जो मुक़ाबिलो करे सघंदो मगर हुनखे में माना तरबियत जी खोट जे करे हू कंहिं बि हालात सां मुक़ाबिलो करे नथो सघे। जीअं मां तव्हांखे ॿुधायां नौकिरी नथी मिले त हू दिलि शिकस्त थी थो पए ॿिए कंहिं कारोबार करण खां कीॿाए थो लवाए थो ॿियो मां न कयां मता नाकाम वञा या को कर्ज़ी थी थो वञे त उन खे हालातनि खे मुंहुं नथो ॾेई सघे। जेकॾहिं कंहिं सां प्यारु करे थो प्यार जे लेवल सां को दुश्वारी पेश अचे थो शादी हिन जे मर्ज़ी मुताबिक़ नथो थिए त दिलि शिकस्त थी ख़ुदकशी करे थो सघे। माना हर हालात में पाण खे मारण जी कोशिशि कंदो आहे ऐं पाण में उहा सलाहियत पैदा न कंदो आहे त इन हालातनि खे मुंहुं ॾेई ऐं झुपी मां बीहां जुंभी बीहां ऐं उन जो मां मुक़ाबिलो कयां बाक़ी मां पढ़ियल कीअं आहियां। पोइ बहितर आहे त इन पढ़ियल लिखियल खां अनपढ़ियल बहितर आहे छो त हू हर हालात सां मुक़ाबिलो करे सघे थो ऐं ॼमी मुक़ाबिलो कंदो आहे। ॿिए कंहिंखे मारणु पसंदि कंदो आहे पाण खे न मारींदो आहे। दोस्तों इहा आहे तइलीम जी फुक़दान इहो तइलीम जी खोट आहे। हाणे अचो त इन ते अञा मां थोरो तव्हांखे अञा वधीक इन ॻाल्हि ते तव्हांखे थोरो ॿुधायां। दोस्तों जानवरनि में हिकिड़ो शींहुं हूंदो आहे जेको गोश्त खाईंदो आहे ऐं गोश्त बि हासिलु पाण कंदो आहे ऐं हू माना गोश्त माना मारे को शिकार कंदो आहे त उन खे खाईंदो आहे। जेकॾहिं उहो वरी सुभाणे ताईं माना वरी नई सही सुभाणे वरी वरी पारूथो बि न वरी नओं शिकार जी ॻोल्हा में हूंदो आहे। भले उहो गोश्त बचियल हुजे त न खाईंदो आहे। ऐं जेकॾहिं ॿियो को जानवर बि उन में अची माना उन में उन जे शिकार खे अची शिकार मां हिन ड्रॉ कयो ऐं शिकार पियल ॿियो को जानवर उन में बि अची खाइण जी कोशिशि कंदो आहे। उहो शींहुं ॾिसंदो आहे चवंदो आहे न आहे हाणे मूंखे हीअ शइ खाइणो न आहे छो त हुन ॿिए जानवर छो उन मां खाधो। इहा शींहं ते हिकिड़ी शइ हासिलु करे सघे थो। पर माना परंदनि में ॿियो हिकिड़ो परंदो आहे जेको बाज़ जंहिंखे सिरनब असां चऊं था शाहबाज़ बि चवंदा आहियूं। उहो बि कंहिं पंहिंजो शिकार पाण हथु कंदो आहे कंहिं झिरकी खे सट हणंदो आहे कंहिं हुनखे माना कंहिं न कंहिं शइ खे सट हणी उन मां गोश्त हासिलु करे हू खाई सघंदो आहे। पर अचो त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ो ॻिझ पखी आहे ॻिझ पखी जेको हिन सिरण खां बाज़ खां बि वॾो आहे मगर उहो कंहिं झिरकी खे बि सट न हणंदो आहे खाईंदो बि गोश्त आहे। दोस्तों पोइ उन जे लाइ गोश्त जो इंतज़ाम केरु कंदो आहे उन खे गोश्त केरु खाराईंदो आहे। जेको कंहिं बि जानवर कंहिं सासी साह कंहिं बि खे झटि हणी न खाईंदो आहे। कंहिं सां माना गोश्त हासिलु करण जे लाइ माना अहिड़े माना केतिरी बि हालातूं पैदा थियनि मगर उहो चुप रहंदो आहे पंहिंजे लेखे मूंखे गोश्त मिले।
उन लाइ अल्लाह बंदोबस्त कंदो आहे। उहो गिज जे लाइ को माना कंहिंजी बकरी मरी वई, हुनखे एतिरी हुन में सलाहियत अल्लाह साईं पैदा करे छॾियो आहे ऐं हुनजा हवास एतिरा खोले छॾियो आहे जो कंहिं 100 किलोमीटर ते परे हिकिड़ो को जानवर गुज़ारे वियो, को मरी वियो, उनखे कंहिं उछरायो, उन ढूंढ जी बदबू ते हू कंहिं 100 किलोमीटरनि ते हुनखे ॼाण पवंदी, उतां अची खाईंदो। कंहिंजी मेंह मरी वई, भैंस माना मेंह मरी वई, उन जी बि ख़बर पवंदुसि। हुन जे लाइ इंतज़ाम माना हो कीअं हो बुख त नथो मरे गिज, उन लाइ इंतज़ाम केरु थो करे। दोस्तो इहे मां तव्हां पढ़ियल लिखियलनि खे इहो दलील थो ॾियां त रोज़ी ॾियण वारो अल्लाह, तव्हां जिस्तजू कयो, कंहिं बि हरू भरू नौकिरी मिले थो न त बसि इहा तइलीम इहा चइबी। मां त चवां थो इन तइलीम इन खे इहो तइलीम न चइबो, इहो नाक़स तइलीम चइबो। जेकॾहिं अॼुकल्ह को नौजवान छोकिरो तइलीम पढ़े थो, उन जे पीउ जेकॾहिं पोतलो ॿधे थो, गोॾ ॿधे थो, त हू पंहिंजे पीउ सां बि गॾिजण गवारा न कंदो आहे त मुंहिंजे पीउ खे छो पोतलो ऐं गोॾ ॿधल आहे ऐं मुंहिंजे पीउ जो पोज़ीशन सही न आहे, मां हिन सां पंहिंजे पीउ सां गॾु ॿुधुसि। ॿिया दोस्त ॾिसंदा त हीउ अथसि पीउ। माना ही अंग्रेज़ी तइलीम वॾाई अञा तकबर पैदा कंदो आहे। असांखे इन इहा तरबियत जे खोट जे करे जेकॾहिं प्रोफेसर ऐं उहे उस्ताद उहे सही नमूने सां तरबियत ॾियनि ऐं सबक़नि जे मुताबिक़ सबक़ूं रॻी न पढ़ाइनि, मां त उन्हनि खे बि इहो चवणु थो चाहियां, नौजवान नसुल खे बि उन्हनि उस्तादनि प्रोफेसरनि खे बि, उहे साॻा घाणा ऐं साॻा ॾांद न, घाणा हुजनि साॻा, हिन महिल टेक्निकल तौरु आहे, साइंसी तौरु आहे, घाणा त आहिनि। हाणे उन खे मिशन हणी आहे, उन मिशन जे लेवल सां उहो साॻियो तेल पियो थो कढे घाणो। त तव्हां ही सबक़ जेके छोकिरनि खे पढ़ायो था, शागिर्दनि खे पढ़ायो था, सिर्फ़ु सबक़ पढ़ाईंदा रहो था। उन हर हिकु सबक़ ते लेक्चर ऐं तरबियत पंहिंजे तरफ़ां ॾिनो वञे, अकुल ऐं दानाही मां। बाक़ी पघारनि जो लखे रुपया तव्हां कीअं था करो प्रोफेसरनि खे ऐं उन्हनि मास्तरनि खे, मां उस्तादनि खे चवणु थो चाहियां, छा पंहिंजे रोज़ी खे हराम न बणायो। ख़ुदारा पंहिंजे रिज़्क़ खे हराम न बणायो। हिलाल खे क़ुर शरीफ़ में आयत आहे, हिलाल खे हराम न बणायो। तव्हां पंहिंजे माना उन रिज़्क़ खे हिलाल करण लाइ ओहिड़ो हक़ त अदा कयो। सिर्फ़ु सबक़ रॻी हुननि खे साॻा सबक़ जीअं किताबनि में लिखियल आहिनि उहे हुननि खे छोकिरनि खे पढ़ायो था, त हुननि में उहा शऊर कीअं ईंदो, हुन में ॾाहप कीअं ईंदो। हुननि खे उन सबक़ुनि ते माना तरबियत तव्हां ॾियो ऐं पंहिंजे तरफ़ां पंहिंजे अकुल ऐं ॾाहप ऐं जेको प्रोफेसर सॾायो था, तव्हां उन्हनि खे लेक्चर ॾियो, उन साॻे मौज़ू खे खणी सवायो करे हुनखे पंहिंजे तरफ़ां लेक्चर ॾियो, हुननि खे सम्झायूं ॾियो। त हुन ॿार में उन टेलेंट अची वेंदो, हुन में ॾाहप अची वेंदो, हुन में जुरत पैदा थींदो, हुन में सलाहियत पैदा थींदो, जेको पाण खे न मारींदो, खणी हुनजो पीउ पंहिंजो मुखालिफ़ हुजे, खणी माउ मुखालिफ़ थी वञे, खणी ज़ाल मुखालिफ़ थी वञे, सॼी काइनात मुखालिफ़ थी वञे, तब त हू दिलि शिकस्ता न थिए ऐं पंहिंजे पेरनि ते बीही उन सां ॼमी मुक़ाबिलो करे ऐं पंहिंजे हुननि खे पंहिंजूं सलाहियतूं ॾसे सघे त मूं में हेतिरी तइलीम आहे, मां हीअं करे सघां थो। पर इहो तइलीम हूंदे बदसन थी ऐं माना पाण खे मारे वजे, ख़ुदकशी करे, इहा तइलीम त न चइबी, इहा ॾाहप त न चइबी, इहा दानाही त न चइबी। मां इन्हनि खे ऐं इन्हनि उस्तादनि खे ऐं इन्हनि नौजवान नसुल खे मां चवणु थो चाहियां, तव्हां पाण ते पंहिंजी नौजवानी ते पंहिंजी तइलीम ते अजाई गुरूर कयो था। तव्हांजी गुरूर करण जी तव्हांखे न घुरिजे। इहा कहिड़ी तइलीम चइबी जेको पंहिंजे जान जो बि तहफ़ुज़ न करे सघे, पाण में कंहिं सां सलाहियत एतिरी बि न रखे सघे जो जंहिं हालातनि जे मुक़ाबले करे न करे सघे। माना इहा तइलीम कहिड़ी चइबी? तइलीम उहा चइजे जेको हालातनि जे मुक़ाबिलो करे सघे। कहिड़ियूं बि हालातूं पैदा थी वञनि दुनिया में, को दोस्त रुसी बि वञे, का माना दोस्त जंहिं माना असां सां वाइदो कयो त असां तोसां शादी कंदासीं, वरी हू मुकरजी बि वञे त को मसइलो कोन्हे, असां उन्हनि खे बि करे ॾिसूं, पंहिंजे पेरनि ते बीही ॾिसूं। जहिड़ा हालात हुजनि, कंहिंजो कर्ज़ु अची थी थो वञे, दिलि शिकस्ता थी पाण ख़ुदकशी करे थो वेही थो रहे, छो इन हालातनि जो मुक़ाबिलो करणो। जेकॾहिं व्याज ते पैसा वरिता अथव, उन व्याजनि सां मुक़ाबिलो करणो आहे। बाक़ी तइलीम छा जो चए? तइलीम में कानून जो निज़ाम आहे, दस्तूर आहे, उन मुताबिक़ असां उन्हनि सां मुक़ाबिलो कयूं, कानूनी लेवल सां मुक़ाबिलो करे सघूं था, पंहिंजे ॾाहप ऐं अकुल ऐं दानाही सां मुक़ाबिलो करे सघूं था। तइलीम जे दानाही ऐं तइलीम जे माना पिराइण वारे अकुल ऐं फ़हम सां बि असां मुक़ाबिलो करे सघूं था। ॿीहर मां इन्हनि नौजवाननि खे इहो अर्ज़ु थो रखां त ॿीहर ख़ुदकशी खां बाज़ अचो, पाण ते लांतानो न ॾियारायो, पंहिंजो माना
जुरत ऐं माना जीअं माना ॾिसो त मां तव्हांखे हू बि दलील ॾिनो त रिज़्क़ जा हर शइ अल्लाह जे हथ में आहे ऐं उहो हासिलु करे सघिजे थो माण्हू ऐं पाण में टेक्निकल ऐं माना पाण में शऊर पैदा कयो जेको तव्हां माना पंहिंजी रोज़ी बि तलाश करे सघो सुठे लेवल सां कारोबार करे सघो। मां त इहो थो चवां पंहिंजो कारोबार घणी रुपयनि खां शुरू कयो पंहिंजो कारोबार शुरू कयो ऐं माना नौकरियूं नथियूं मिलनि त पंहिंजो कारोबार शुरू कयो ऐं किथे बि मज़ूरी न कयो मज़ूरी में कुझु न वरंदो आहे। या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 16 हिसा माना फ़ाइदे जा वापार में आहिनि तव्हां वापारनि में लॻी वञो थोरा ई पैसा हुजनि कहिड़ो बि कारोबार हुजे थोरनि मां शुरू थिए हटली मां हट थी वेंदो आहे पर जे किरोड़नि जो तव्हां कारोबार शुरू कयो का दुकान माना खोलियो पर जो न हले ऐं उन में सलाहियत न हूंदी त उहो माना ख़तमु थी वेंदो दुकान। तव्हां पाण में सलाहियत पैदा कयो पाण में जुरत पैदा कयो पाण में माना हौसलो पैदा कयो हर हालात जो मुक़ाबिलो जीअं करे सघो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों।